अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां स्क्रीन ते पंहिंजी सिंध खे ॾिसो पिया ऐं आउं असां मुखातिब फ़क़ीर राहिब अली चांडियो। तव्हां सभिनी सॼणनि जी, भाइरनि जी, भेनरनि जी, उस्तादनि जी, शागिर्दनि जी, प्यारनि जी, अखियुनि ठारनि जी वॾियूं महिरबानियूं, लख एहसान मूं ते जो तव्हां मूंखे हर दफ़े वॾी सपोर्ट कयो ऐं अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी महिनतुनि सां, तव्हांजी सपोर्ट सां अॼु असांजो चैनल 1322 सब्सक्राइबरनि ते पहुतो आहे ऐं तव्हांजी सपोर्ट सां अल्हम्दुलिल्लाह असांजी जेको चैनल जो वॉच टाइम हुयो उहो 3300 कलाक ताईं पहुतो हुयो, पर बदकिस्मती सां उहो 365 ॾींहं कंप्लीट थियण जे करे हाणे उहो डिक्रीज़ थियणु शुरू थी वियो हलियो ऐं 3300 कलाकनि मंझां अची 2300 कलाकनि ते पहुतो आहे। सो अॼोको हिन वीडियो ठाहिण जो मक़सदु सिर्फ़ु इहो ई आहे त बराए महिरबानी हिकु दफ़ो ॿीहर मुंहिंजी हिन चैनल जे थ्रू सपोर्ट करियो ऐं हिन चैनल खे पंहिंजे दोस्तनि ताईं वंड करियो, पाण बि वीडियोज़ खे ॾिसो ऐं ॿियनि खे बि वीडियो शेयर करियो जेके असां हिन ते महिनत सां ठाहे तव्हांजे लाइ अपलोड कयूं आहिनि ऐं तव्हांजी सपोर्ट अल्हम्दुलिल्लाह भरपूर सपोर्ट रही आहे, जंहिंजे करे असां शुक्र अल्हम्दुलिल्लाह असां जेको आहे सो 1322 सब्सक्राइबरनि ते ऐं 3300 कलाकनि ते पहुता हुआसीं, पर बदकिस्मती सां उहे 2300 थी चुका आहिनि ऐं उहे डिक्रीज़ थी रहिया आहिनि डेली बेसिस ते। सो सभिनी दोस्तनि खे आउं गुज़ारिश कंदुसि त बराए महिरबानी मुंहिंजे हिन चैनल खे ॿियनि दोस्तनि ताईं वंड करियो, ॿियनि दोस्तनि ताईं शेयर करियो त जीअं उहे दोस्त हिन चैनल खे ॾिसनि, हिते मौजूदु जेके बि वीडियोज़ असां अपलोड कयूं आहिनि उन्हनि खे ॾिसी सघनि, ॿियनि दोस्तनि ताईं बि शेयर कनि त जीअं असांजो जेको वॉच टाइम आहे उहो डिक्रीज़ थी वियो आहे, घटिजी रहियो आहे, उहो वरी दुबारा साॻी पोज़ीशन में अची वञे। हिकु दफ़ो वरी आउं तव्हां सभिनी सॼणनि खे जेके बि हिते 1322 सब्सक्राइबर आहिनि उन सभिनी खे गुज़ारिश कंदुसि ऐं जेके बि हिन ग्रुप में मुंहिंजी हिन वीडियो खे मुंहिंजे हिन वाल ते ॾिसी रहिया आहिनि उन सभिनी खे गुज़ारिश कंदुसि त यूट्यूब ते वञी पंहिंजी सिंध, जीअं मथे हिन लोगो में लिखियो पियो आहे ईअं तव्हां सर्च करे असांजा हीअ जेके प्रोग्राम आहिनि उहे तव्हां ॾिसी सघो था ऐं असांखे सपोर्ट करे सघो था। हिकु दफ़ो वरी तव्हांजी सपोर्ट, तव्हांजे ॿांह ॿेली थियण जी मूंखे जेको आहे सो ज़रूरत आहे। गुज़ारिश आहे तव्हां सभिनी सॼणनि खे त जीअं तव्हां पहिरीं बि मूंखे सपोर्ट करे हिते पहुचायो आहे त वरी बि तव्हांजी महिनत, तव्हांजी सपोर्ट जी मूंखे ज़रूरत आहे ऐं बराए महिरबानी असांखे सपोर्ट करे हिन चैनल खे हाईलाइट कंदा। जेके बि असांजा प्रोग्राम आहिनि उहे हिते मौजूदु आहिनि, जीअं असांजो हिन वक़्तु सिलसिलो जेको आहे उहो पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध हली रहियो आहे ऐं ॿिया बि असां सिलसिला तमामु जल्द ऑन एयर कंदासीं। डेली बेसिस ते असांजा वीडियोज़ बि अपलोड थींदा रहनि था, पर छाकाणि त वीडियो खे वायरल करण जे लाइ तव्हां दोस्तनि, तव्हां सॼणनि जी सख़्तु ज़रूरत आहे। सो बराए महिरबानी हिन चैनल खे सब्सक्राइब तव्हां कयो आहे, तव्हां सपोर्ट कई आहे, ईअं ई वॉच टाइम में मुंहिंजी सपोर्ट कंदा त जीअं असां साॻी पोज़ीशन में अची सघूं। जज़ाकल्ला ख़ैरु, वॾी महिरबानी, अल्लाह साईं ख़ुशि रखे तव्हांखे।